कंदकोट में कबीलाई तकरार की आड़ में प्रोफेसर अजमल सावंत के कत्ल करण वारे वाक़े खिलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरिन पारां घंटाघर चौक ते एहतजाज कियो वियो आहे। उन हवाले से फरहान अली मलिक वधीक अपडेट करे रहियो आहे। जी वक्त में मौजूद है कंदकोट घंटाघर चौक ते प्रोफेसर अजमल सावंत के कत्ल खिलाफ़ अज मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियों सिविल सोसाइटी तरफा एहतजाज किया पियो। अचो तो उनसे गाल बोल कयूं, उन बाबत छा था ॿुधायो? शहीद अजमल के भेटाइण पेश करण लाइ गॾु थिया आहियूं। असीं सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत था कयूं। असीं सिंध गवर्नमेंट मुतालबो था कयूं त फिल फोर शहीद अजमल जा कातिल गिरफ़्तार किया वञनि। जेकॾहिं शहीद अजमल जा कातिल गिरफ़्तार न किया वेंदा त असीं सभु सियासी समाजी सहिरा पे एतिरा वञासीं। हिकु प्रोफेसर के शहीद कयो वियो। असां सम्झूं था त इहो हिकु प्रोफेसर शहीद न बल्कि पूरे सिंध की तालीम के उन्होंने कत्ल किया है। असां सम्झूं था त जेको अजमल सावंत जो कत्ल थियो आहे, सिंध जो शहूर कत्ल थियो आहे, जो प्रोफेसर जेको आहे सो ॿाहिरि मुल्क में तालीम करे ॿाहिरि मुल्क में लेक्चर ॾिए पियो। उन लेक्चर में तकरीर में जॾहिं चए पियो त मां खे हिते जेको आहे हिकिड़े कलाक जा 30,000 मिलनि पिया, मूंखे 30,000 न खपेनि, मां पंहिंजे मुल्क वञे, पंहिंजे वतन वञे, पंहिंजे जेको आहे सो शहूर खे तालीम ॾींदुमि, पंहिंजे मुस्तक़बिल खे तालीम ॾींदुमि। ये असांजे ज़िले में क़बाइली दहशतगर्दी हथ सां जेको आहे सो उनखे जेको आहे सो वधायो पियो वञे। क़बाइली दहशतगर्दी त जेकॾहिं हिकिड़ो बि क़त्ल थिए थो उहो क़त्ल आहे, उनखे जेको आहे सो कातिलनि खे अदालत में ऐं जेको आहे उनखे सज़ा ॾियणु खपे। समूरा अॼु जा असांजा वंद सिविल सोसाइटी जा मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा शऊर रखंदड़ माण्हू हिते गॾु थिया आहिनि। सभिनि जो इहो गॾियल मुतालबो आहे त जेको अॼु असांजो अजमल असांजे हिन कंदकोट खां, असांजे वतन खां, असांजी धरती खां जेको खसियो वियो आहे, ख़ुदारा इन जे पुठियां जेके बि ॻुझा हथ आहिनि, जेके बि उन क़त्ल में मुलविस आहिनि, फौरी तौर उन्हनि खे इबरतनाक सज़ा ते पहुचायो वञे। अॼोको क़त्ल जेको आहे अफ़सोसनाक क़त्ल आहे। असांजे ज़िले में जेको तालीम वारो आफ़ताब हुयो, उन वीचारनि खे क़त्ल करणु मां सम्झां थो इहा अंधेर नगरी वारो राज आहे। ऐं करे केरु लोड़े केरु, मां सम्झां थो इहा कानून खे इहा करणु खपे। जेके असुल जेके कातिल आहिनि उनखे फौरी तौर गिरफ़्तार करे